सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में और सिंधी दोस्तान ऐं साथियुनि सां मुख़ातिबु आहियां। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। जिन बि दोस्तनि मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे ॿीहर गुज़ारिश आहे त चैनल खे सब्सक्राइब कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा, जीअं पंहिंजी ॻाल्हि वधि खां वधि साथियुनि ते पहुची सघे। इन सां गॾोगॾु जिन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे, उन जूं वीडियो वॉच कनि पिया, उन्हनि ते बहितरीनु मशवरा ॾियनि पिया कमेंट्स जे सूरत में, उन्हनि सभिनी जो थोराईंदो आहियां ऐं हुननि जे रायनि जे रोशनीअ में, हुननि जे मशवरनि जे रोशनीअ में पंहिंजो सफ़र जारी आहे। हाणे सिंध में इंतिहाई वॾा वॾा अहम किरदार पैदा थिया आहिनि, रहिया आहिनि। ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि में सिंध इंतिहाई अहम शख़्सियतूं पैदा कयूं आहिनि, उन्हनि खे जनमु ॾिनो आहे। सिंध जे अदीबनि, दानिश्वरनि, शाइरनि, कहाणीकारनि में शाह लतीफ़, सचल सरमस्त, सामी, शेख अयाज़, उस्ताद बुखारी, तमामु वॾा वॾा नाला आहिनि, केतिरासी नाला खणी सघूं था। इन्हनि नालनि जी कड़ीअ जी हिकु कड़ी अब्दुल हकीम अरशद आहे। घटि माण्हुनि खे ॼाण आहे, ख़ासि करे असांजो नौजवान नस्ल खे ख़बर न आहे त सिंध जा केॾा वॾा हरदा किरदार सिंध में मौजूदु रहिया आहिनि। सिंध जी मालिकी कई आहे, उन लाइ लिखियो आहे, अवाम में सुजाॻी पैदा कई आहे पंहिंजे शेरनि, गीतनि ज़रिए, कहाणियुनि ज़रिए, नावलनि ज़रिए। हाणे ही सिंध जो हिकिड़ो बाग़ी किरदारु आहे। काफ़ी माण्हुनि खे ख़बर न आहे त हुनजी शाइरी में केतिरो दर्द वतन लाइ, देश जे माण्हुनि लाइ लिकल आहे। हाणे संदसि हिकिड़ो शेर आहे, पाण हितां ई शुरूआत था कयूं त ज़बानुनि ते ताला, तख़य्युल ते पहिरा, लिखण खां बि वियासीं, पुछण खां बि वियासीं। ज़बानुनि ते ताला, तख़य्युल ते पहिरा, लिखण खां बि वियासीं, पुछण खां बि वियासीं। मिलियो जे कॾहिं बि को हमदर्द असां सां, परे खां ई गूंगा इशारा कयासीं। माना समाज में घुट बूसट पाबंदियुनि जी हुन केॾी धरतीले नमूने सां मंज़रकशी कई आहे। ज़बानुनि ते ताला, पर अहिड़ो दौरु अची वियो आहे जो ज़बानुनि ते ताला लॻल आहिनि, सोचण ते बि पहिरा आहिनि, लिखी बि नथा सघूं, पुछी बि नथा सघूं। इशारनि में, गूंगनि इशारनि में हिक ॿिए सां जेकॾहिं हमदर्द मिलनि था, उन सां गूंगनि इशारनि में पंहिंजी ॻाल्हि उन्हनि ते पहुचायूं था, उन्हनि खे नियापो ॾियूं था। अॼु पाण ज़बानुनि ते ताला ऐं तख़य्युल ते पहिरा जहिड़ी ख़ूबसूरत शाइरी जे ख़ालिक़ अब्दुल हकीम अरशद बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। हाणे नवाब शाह जे भरिसां हिकु नंढड़े ॻोठ लखमीर में 13 जून 1939 ते यार मोहम्मद लखमीर जे घर में जनमु वठंदड़ नंढड़े बालक जो माइटनि नालो अब्दुल हकीम रखियो, पर हू जिस्मानी मर्ज़नि जो इलाज कंदड़ हकीम त थी न सघियो। अब्दुल हकीम त न थी सघियो, पर दिलयुनि खे जोड़ण जो हुनर ज़रूरु हासिलु करे वरितो। दिल जो आणे दर्द चपन ते गीत सुरीलो ॻाईंदो, अरशद खे था छेड़ियो, अरशद महफ़िल खे तड़पाईंदो। पौणीअ वांगुरु पुरज़ा थी पई, कपह जी पौणीअ वांगुरु पुरज़ा थी पई, पत्थर जहिड़ी खोरी दिल, ग़म जो शाइर अहिड़ो नग़मो ॻाए वेठो। सिंधी ॿोलीअ जो नामवर शाइर अब्दुल हकीम अरशद मैट्रिक अदीब सिंधी ऐं अदीब मौलवी जा इम्तिहान ॾेई 1964 में तइलीम खाते में उस्ताद मुक़ररु थियो, जितां 28 दिसंबर 1998 ते रिटायर थियो। अब्दुल हकीम अरशद 1954 खां लिखण जी बाक़ाइदे शुरूआत कई। हिन शाइरी जे समूरियुनि सन्फ़ुनि ते तब आज़माई कई।
जॾहिं त संदसि शाइरी में क़ौमी ऐं मज़ाहमती जो अनसर हो वधीक निमाया आहे। मज़ाहमत, क़ौम खे मज़ाहमत लाइ तयारु करणु, ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि ख़िलाफ़। हाणे हुन जो शेर आहे, धरती तुंहिंजे सीने ते था, धरती तुंहिंजे सीने ते था केॾा केॾा कीस थियनि, माखीअ खां बि मिठड़ा माण्हू घुटिजो घुटिजो साह ॾियनि। माना धरतीअ जे सीने ते केॾा कीस पिया था थियनि, माखीअ खां मिठड़ा प्यारा प्यारा माण्हू घुटिजी घुटिजी साह था ॾियनि। हीअ असांजे समाज में घुट बूसट ज़ुल्म ज़्यादती जी एॾी मंज़रकशी थियल आहे, जंहिं ते शेर पढ़ंदे माण्हू जा लिङ कांडारजी था वञनि। माना माण्हू घुटिजो घुटिजो साह था ॾियनि, धरती तुंहिंजे सीने ते ज़ुल्म पिया था थियनि। अब्दुल हकीम अरशद जी शाइरी नौजवाननि जे दिलि जी धड़कन हुई। हू जॾहिं स्टेज ते बीही शेर ॿुधाईंदो हो त नौजवाननि जूं दिलियूं पंहिंजनि पंहिंजनि सीननि मां निकिरी संदसि शाइरीअ जो तवाफ़ कंदियूं। उन वक़्तु पाण थो चवे, उन वक़्तु ठरी था नेण पवनि थो दिलि खे सुकून केॾो न अचे, जंहिं वक़्तु असांजी महफ़िल में को प्यारो माण्हू ईंदो आहे। उमेद, जज़्ब, मोहबत, चए थो उन वक़्तु ठरी था नेण पवनि दिलि खे सुकून केॾो न अचे, जंहिं वक़्तु असांजी महफ़िल में को प्यारो माण्हू ईंदो आहे। चोरी कोई कंहिंसां नेण मिलाए वेठो आहे, हेॾी सारी महफ़िल में को पाण विञाए वेठो आहे। है ना, उन वक़्तु ठरी था नेण पवनि तो दिलि खे सुकून केॾो न अचे, जंहिं वक़्तु असांजी महफ़िल में को प्यारो माण्हू ईंदो आहे। चोरीअ कोई कंहिंसां नेण मिलाए वेठो आहे, हेॾी सारी महफ़िल में को पाण विञाए वेठो आहे। इन में को बि शक न आहे त अरशद जी शाइरी ठरियल रत खे गरमाईंदड़ ऐं जज़्बनि में जोश ऐं जुंबश पैदा कंदड़ शाइरी आहे। संदसि शाइरी सिंध जे मशहूरु फ़नकारनि वहीद अली, सरमद सिद्धी, सजण सिद्धी ऐं ॿियनि ॻाई आहे। अब्दुल हकीम अरशद जे हिकु गीत चोरी कोई कंहिंसां नेण मिलाए वेठो आहे, वहीद अली जी आवाज़ में काफ़ी मक़बूलियत हासिल कई। अब्दुल हकीम अरशद जा 5 मजमूआ, शाइरीअ जा 5 मजमूआ शाया थियल आहिनि। थी सघे हाणे वधीक कुझु शाया थियो हुजे, जिन मां संदसि पहिरियों मजमूओ हो ॾिया ॾात जा 1976 में छपियो, जंहिंजो वरी ॿियो छापो 1995 में मारी एकेडमी छपिरायो। जॾहिं त संदसि शाइरीअ जो किताबु आज पंहिंजी गीत जहिड़ी शाइरी दिसंबर 2010 में छपिजी पधिरो थियो। संदसि शाइरीअ जो 3 मजमूओ टुटल अक्स सूंहं जा 2013 में छपियो। 4थो मजमूओ आवाज़ अंदर जो ऐं 5हों मजमूओ मूं नींहं निभायो धरतीअ सां जे नाले सां छपियल आहे। हाणे अब्दुल हकीम अरशद जे मज़मूननि जो किताबु आहे ॻाल्हियूं मन अंदर जूं, जेको संदसि वफ़ात खां पोइ छपाए वियो। संदसि शाइरी ते मोहम्मद इब्राहिम जोयो, मीर मोहम्मद पीरज़ादे, प्रोफेसर अब्दुल्ला मक्सी, ताज जोई, अब्दुर्रहमान मंगियो, राशिद मोराईअ तफ़सीली तरह लिखियो आहे ऐं खेसि जदीद दौर जे अहम शाइरनि में शुमार कयो आहे। संदसि शेर आहे, ज़बान वढिजी वञे त छा थी पियो, अञा दिलि में आहिनि से जज़्बात बाक़ी। ज़बान वढिजी वञे त छा थी पियो, अञा दिलि में आहिनि से जज़्बात बाक़ी। जे कावड़ अची वई रही की न सघंदा, जे कावड़ अची वई रही की न सघंदा, ही जल्लाद मक़्तल अॾियूं कात बाक़ी। असां कावड़ियासीं त पोइ इहे जलाद, उन्हनि जा मक़्तल, उन्हनि जूं अॾियूं ऐं कात बाक़ी न रहंदा। हाणे सिंध जे नामियारो अदीब अमर जलील अरशद जी शाइरीअ ते अरशद ऐं गर्दश उन्हनि हेठि लिखियो आहे त अरशद सिंध जे तमामु वॾनि मज़ाहमती शाइरनि मां हिकु आहे। अमर जलील थो लिखे, अरशद हिकु ग़रीब मास्तर आहे। ॼमंदे हिन जे वात में चांदीअ जो चमिचो कोन हो, उन करे वॾो शाइर हूंदे बि हिन जो नालो वॾनि शाइरनि में नथो वरितो वञे। वॾो शाइर
अब्दुल हकीम अरशद हर हारीअ जे घर में पैदा थियो। समाजी ऐं मुआशी स्टेटस न हुअण सबबि सिंधी अदब जे तख़्त बरदार खेसि ज़िंदगी में जाइज़ मक़ाम ऐं मञता न ॾिनी। जेको दर्द ऐं पीड़ा अरशद जी शाइरी में नज़र अचे थी, अब्दुल हकीम अरशद सिंध जे टिनि चइनि अदबी दौरनि ऐं पीढ़ियुनि जो अखियुनि ॾिठो गवाह हुयो। हुन सां संदसि हयाती में पंहिंजे शहर जे नामी गिरामी अदबी माफ़ियाउनि वफ़ा न कई, पर हू ज़िंदह वली ऐं दरवेश हुयो जंहिं कॾहिं बि कंहिं सां का बि शिकायत ऐं गिला न कई। अब्दुल हकीम अरशद जा शेर वतन परस्ती, वतन दोस्ती, हक़ परस्ती ऐं सिंधी समाज खे ज़वाल जे धुॿण मां कढी उरूज ते आणण लाइ हिकु तख़लीक़ी वजदान जी हैसियत रखनि था। साथियो आवाज़ ॾियो, हुन शेर साथियो आवाज़ ॾियो केॾांहुं वयऊ आहियो किथे। साथियो आवाज़ ॾियो केॾांहुं वियऊ आहियो किथे, गॾु थियो गॾिजी वरी का बाहि ॿारियूं दोस्त। ज़ुल्म जी ज़ंजीर जो हिकिड़ो हिसो कटिजी वियो, कुझु घड़ियूं बाक़ी बचियूं तिनखे विॾारियूं दोस्त। अब्दुल हकीम अरशद हिकु शिफ़ाफ़ ऐं मासूम शख़्स हो। संदसि ज़िंदगी जो पहिरियों हिसो तरक़ी पसंदि रहियो, ॿियो हिसो देश भगत जेको आख़िरी उमिरि ताईं हो, माना देश जो भगत, वतन जो दोस्त। अरशद पाण बि हिकु कमीचे ॾे सचो माण्हू हो, पंहिंजे नज़रिए सां आख़िर ताईं सचो रहियो ऐं कॾहिं पाण खे कमज़ोर न सम्झो। जिस्मानी तौरु कमज़ोर हूंदो हो, मूं ॾिठो हुन सां इलाही काफ़ी मुंहिंजी मुलाक़ातूं थियूं सकरण में, नवाबशाह में। जॾहिं बि सकरण ईंदो हो त कचहरियूं कंदो हो, जॾहिं असीं नवाबशाह मां ईंदो हुउसि त हुन सां कचहरियूं कंदो हुउसि। हू ॾुबरो माण्हू, हवा जो झूटो बि बर्दाश्त न कंदो हो, पर पंहिंजे नज़रिए सां सचो रहियो ऐं उन सिलसिले में हुन कमज़ोर कॾहिं बि न रहियो। अब्दुल हकीम अरशद 6 फेबरवरी अब्दुल हकीम अरशद 6 फेबरवरी 2018 ते असां खां विछड़ी वियो, सिंध खां विछड़ी वियो, सिंधी माण्हुनि खां विछड़ी वियो, पर शऊरी तरह हू अॼु बि असां सां गॾु आहे। हू पंहिंजे शाइरी, पंहिंजे लफ़्ज़नि जे सूरत में सिंध जे माण्हुनि जी रहनुमाई करे। संदसि शेरा चोरीअ कंहिंसां कोई नेण मिलाए वेठो आहे, चोरीअ कंहिंसां कोई नेण मिलाए वेठो आहे, हेॾी सारीअ महफ़िल में को पाण विञाए वेठो आहे। उॾरी आई देवी दिलि ते जंहिंजो कोई देस न वेस, मोरख माण्हू उन सां पंहिंजो अंग अड़ाए वेठो आहे। पोणीअ वांगुरु पुरज़ा थी वई पथर जहिड़ी खोरी दिलि, गम जो मारियल शाइर अहिड़ो नग़मो ॻाए वेठो आहे। टिमके पई लाट वफ़ा जी कारी वाट बथे, तूफ़ाननि में अॼु बि कोई जोत जलाए वेठो आहे। वाहण जो हिकु सादो माण्हू जंहिंजे दिलि में मेर न हो, सादा मोहबती माण्हू, सचा माण्हू। हुन चयो वाहण जो हिकु सादो माण्हू जंहिंजे दिलि में मेर न हो, शहर जे सियाणनि वापारियुनि खां पाण फुराए वेठो। शौक़ मझां जा मूरत ठाहियईं कारीगर सां उलझी पई, माना शौक़ मझां जा मूरत ठाहियईं कारीगर सां उलझी पई, पंहिंजे हथ सां पंहिंजे घर खे बाहि लॻाए वेठो। वाहण जी ओ चंचल भूरी छोरी पंहिंजो पाण संभाल, वाहण जी ओ चंचल भूरी छोरी पंहिंजो पाण संभाल, हर को छोरो तुंहिंजी वाट ते ॼार विछाए वेठो। बस्ती बस्ती तोखे ॻोल्हियुमि जोगियुनि वांगुरु जूई छॾे, माण्हुनि लेखे अरशद साहब वाट विञाए वेठो। अरशद साहब वाट विञाए वेठो। अवाज वरी महिरबानी, ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त।